ओम शांति। हाणे 2 मिंट बाबा खे याद कंदासीं। पंहिंजे पाण खे आत्मा समझो। मां आत्मा निराकार परमपिता परमात्मा जी संतान। हिन सृष्टि में हिन शरीर में परम धाम खां आई आहियां। मुंहिंजो बाप परमधाम निवासी बि हाणे हिन सृष्टि में ब्रह्मा जे तन में आयो आहे। ऐं असांखे सुख शांति जो ज्ञान थो ॿुधाए, सच्चो सच्चो गीता ज्ञान थो ॿुधाए। अॼु बाबा चवनि था, मीठा मीठा ॿार, संगम जो समय तो हले न। हिन संगम युग ते नई दुनिया ठाहिण जो कम तो हले। कंस्ट्रक्शन और डिस्ट्रक्शन चइबो आहे न। नई दुनिया ठाहिणी, पुराणी दुनिया खे ख़तम करणो। हिनजी तोड़ फोड़ थींदी तॾहिं त हिते नई दुनिया ठहींदी। त हाणे बाबा हिन धरती ते ई नई दुनिया ठाहिण, पुराणी दुनिया जो ख़तम करण जो कम त माण्हू करनि ई था। परमात्मा आत्माउनि सां मिलण आयो आहे न हिन सृष्टि ते। वो आत्माउनि सां गॾु नई दुनिया जी स्थापना बि करण आयो आहे। कहिड़ी आत्माउनि सां मिलण आयो आहे? हीअं त विश्व जी सर्व आत्माउनि सां मिलण आयो आहे, लेकिन हुननि में बि मुख्य पहिरों हुननि आत्माउनि सां मिलंदो आहे जेको ॾाढे समय खां मूंखां जुदा थियल आहे। असां ॾाढे समय खां हिन सृष्टि ते पार थी विया आहियूं। आदि सनातन देवी देवता धर्म वारी आत्माऊं जेकियूं हाणे पंहिंजे पाण खे हिंदू धर्म वारियूं सम्झनि थियूं न, उहे ई मनुष्य आत्मा कहिड़े धर्म जूं आहिनि? आदि सनातन देवी देवता धर्म जूं। उहे ई सृष्टि ते पहिरियों पहिरियों पाठ वॼाइण ईंदियूं आहिनि न। हाणे बाबा पहिरियों हुननि ई आत्माउनि सां मिलंदा आहिनि। बाबा चवनि था, हाणे तव्हां पंहिंजे पाण खे देवता धर्म वारी कहलाइण जे लाइक़ु न रही आहियो, छो जी पतित थी आहियो न तव्हां। हाणे मां तव्हांखे पावन ठाहिण आहियां, तव्हांखे राज्य भाग्य ॾियण आयो आहे। तव्हां ई आत्माऊं हिन सृष्टि ते पहिरियों राज्य कंदा हुयो। देवी देवता धर्म वारी आत्माऊं ई हिन सृष्टि ते पहिरियों पहिरियों राज्य कंदियूं। भारत में ही देवी देवताउनि जी पूरी दुनिया हो। विदेश वारा जेकी बि जॻहियूं आहिनि, जेका बि देश आहिनि, उन समय कोई बि देश हुयो ई न। ये बाक़ी देश त द्वापर युग खां जॾहिं दुनिया में धर्मनि जी वृद्धि थी आहे तॾहिं बाक़ी देश आया आहिनि। पहिरियों पहिरियों त सिर्फ़ु भारत में हिकु ई धर्म हुयो, अर्थात भारत पूरे विश्व जो मालिक हुयो। हिकु ई धर्म, हिकु जो राज्य, हिकु ई भाषा हलंदी। ऐं हुन धर्म जो पालनहार केरु हुयो? लक्ष्मी नारायण। उन्हनि जे राज्य में सभी आत्माऊं सुख शांति में रहंदियूं, सभिनि खे पंहिंजी पंहिंजी संपत्ति हुई। हाणे उहा सभु राजा ई ख़तम थी वई आहे न, छो जी उहे ई देवी देवता करण वारी आत्माऊं जॾहिं द्वापर युग में विकारनि जे वश थी वयूं त सभु कुझु खलास थी वियो न। आत्मा पंहिंजी शक्ति, गुण, कलायूं आदि सभु ख़तम करे छॾियईं विकारनि जे कारण। त हुननि जो जीवन बि दुख शांतिमय थी वई। उन्हनि जी राजाई बि पोइ धीरे धीरे ख़तम थींदी वई। ॿिया ॿिया धर्म आया, धन संपत्ति भारत खां ई त खणी आया आहिनि बाक़ी सभु देश वारा। छो जी पहिरियों पहिरियों त पूरो सोनो हीरो हिन ई धरती ते हुयो। हाणे त भारत में ते बि केॾो कर्ज़ो चढ़ियल आहे न। खाइण लाइ न आहे, रहण लाइ न आहे, माण्हू केतिरा दुखी थी विया आहिनि। केॾा सारा माण्हू हिते रहनि था जो एॾी वॾी बिल्डिंग था ठाहिनि। पहिरियों पहिरियों त हिन भारत ते कोई बिल्डिंग आदि न ठहींदी, सभिनि जो पंहिंजो पंहिंजो महल आदि हूंदो, सोने हीरनि जो महल। हाणे बाबा चए थो, तव्हां अहिड़ी दुनिया में वञण जे लाइ मूंखां वरितो वठो। पंहिंजे पाण खे हुन दुनिया में वठी वञूं। असां हुन दुनिया में हुनजे लाइ लाइक़ु ठाहिणो आहे न। त पाण खे दैवी गुणनि जी धारणा करणी आहे। देवता अर्थात जंहिंमें दैवी गुण हुजनि। गायन बि आहे न, मनुष्य से देवता मूत पतीली मनुष्य आहिनि। हाणे अहिड़े मूत पतीली मनुष्यनि खे भॻवानु
छा थो ठाहे? देवता। भगवान वाचा आहे घर गृहस्थ व्यवहार में रही करे हिकु इहो जनम कमल पुष्प समान पवित्र रहो। इहो हाणे मृत्यु लोक आहे न। मृत्यु लोक अर्थात आत्मा समय खां पहिरियों बीमारी वश पंहिंजो शरीर छॾे थी। अमर लोक अर्थात आत्मा पंहिंजी पूरो जीवन जी करे पंहिंजी ख़ुशी सां शरीर छोड़दी आहे। हाणे बाप असांखे चए थो कि हिन विकारनि ते जीत पायो त तव्हांजो शरीर बि तंदुरुस्त थी वेंदो। कई माण्हू चवंदा आहिनि कि विकार में न वेंदासीं त असांजो जीवन कीअं हलंदो। छो सन्यासी विकारनि में नथा वञनि न, त उन्हनि जो जीवन हले थो न। मतलब विकारनि जे बिना भी असां जीवन जी सघंदा आहियूं न। देवी देवता बि त निर्विकारी आहिनि। पाण त ॻाईंदा ई आहियूं कि तव्हां संपूर्ण निर्विकारी आहियो। सन्यासी त चलो निर्विकारी ठहण लाइ घर गृहस्थी छॾे वेंदा आहिनि। देवी देवताउनि जी त गृहस्थी बि हुई, ॿार बि हुया, निर्विकारी हुया न। त असां छो न ठही सघंदा आहियूं? जॾहिं परमात्मा असांखे शक्ति ॾे थो त परमात्मा जी शक्ति सां छा न थी सघंदो आहे? नर्क स्वर्ग में परिवर्तन थी सघंदो आहे। त घर गृहस्थ में रही करे बि माण्हू पवित्र जीवन जी सघंदो आहे। ॿारनि खे बाबा चए थो हाणे ये पुराणी दुनिया ख़तम थियण वारी आहे। त हिन पुराणी दुनिया जो सभु रीति रस्म मर्यादा आदि सभु बि ख़तम थी वेंदी। सत्युग में तो सब सुखदाई चीजें हूंदियूं, मर्यादा भी सुखदाई हूंदो, कहिड़ो बि बंधन न हूंदो। संबंधन में भी कोई बंधन न, वो आहे ही निर्बंधन वारी सुखन वारी दुनिया। सभी संबंधी भी सुखदाई हूंदा न। हाणे ये ही महाभारत लड़ाई जो समय आहे न। हिन करे बाबा चए थो हिन काम मां शत्रु ते जीत पायो। हाणे प्रतिज्ञा करो कि हाणे असां पवित्र रहंदासीं। छोजी नई दुनिया में पवित्रता ई त मुख्य आहे। जॾहिं विनाश थींदो त सभी हाहाकार थींदा। ॾाढो कड़ो समय हूंदो न, लेकिन असां ॿार वाह वाह कंदासीं। असां ॿारनि खे पतो आहे न हाणे हिन लड़ाई खां पोइ ई त स्वर्ग जो द्वार खुलंदो। त असां छा कंदासीं? वाह वाह कंदासीं। बाक़ी सभु मनुष्य आत्माएं हाहाकार कंदियूं, उहो दुख में शरीर छॾंदियूं। असां बाबा जी यादि में ख़ुशी ख़ुशी शरीर छॾंदासीं, पंहिंजे घर वेंदासीं। पोइ सत्युग की नई दुनिया में अची करे राज्य कंदासीं। तो बाबा असांखे केतिरे सुठी तरीक़े सां वठी वञण लाइ आयो आहे न। बाबा त सभिनि खे चए थो कि मूंखे यादि करो ताकि अंत समय तव्हांखे दुख न भोगणो पए। परंतु जेका ॿार सम्झनि था ऐं हाणे खां ई भॻवान खे यादि करनि था निराकार रूप में, उहो पोइ अंत समय दुखी थी करे न मरदा। उहो मुंहिंजी यादि में ख़ुशी ख़ुशी शरीर छॾंदा। ॾिसो कोई पक्को सन्यासी हूंदो आहे, उहो बि ख़ुशी ख़ुशी पंहिंजो शांति सां शरीर छॾंदो। हुनखे बि पतो हूंदो अथसि मां हिन समय पंहिंजो शरीर छॾण वारो। आत्मा खे पहिरियों ई सम्झ में अची वेंदो आहे त कोई वॾो सन्यासी अगरि शरीर छॾंदो आहे त उनजे शरीर छॾण खां पोइ थोरा ॾींहं बहुत ॾाढी शांती रहंदी आहे। छोजी आत्मा शांत अवस्था में वेंदी आहे न पंहिंजी इच्छा सां, त पोइ उन्हनि जे शरीर छॾण जे समय बि ॾाढी शांती सन्नाटो थी वेंदो आहे। त पाण खे बि बाबा चए थो हाणे खां ई मूंखे यादि करो त तव्हांजो अंत समय ॾाढो सुठो थिए। अंत समय त कॾहिं बि अची सघंदो आहे न, कंहिंजो बि भरोसो न आहे। बाबा चवंदा आहिनि कोई जो ऑपरेशन थींदो आहे त कमज़ोर माण्हू उहो ऑपरेशन ॾिसंदा आहिनि त पोइ कमज़ोरी ईंदी अथनि, ठहरी न सघंदा आहिनि, किरी पवंदा आहिनि, बेहोश थी वेंदा आहिनि। त बाबा चवंदा आहिनि इन करे डॉक्टर्स जेका आहिनि उहो पंहिंजे उन्हनि जे परिवार वारनि खे उते बीहण न ॾींदा आहिनि भई तव्हां सभु वञो असां ऑपरेशन करूं। छोजी ऑपरेशन करण में मतिलबु सभु कुझु हुनजो चीरो फारो कंदा आहिनि, त कोई ठहरी न सघंदो, हुनजो परिवार वारो थोरी ॾिसी सघंदो। त पाण खे बि एतिरो पक्को ठहिणो आहे कि कोई असांजो संबंधी बि हुजे त बि असांखे उन सां संबंध निभाईंदे हुए बि निर्मोही ठहिणो आहे। लगाव सां संबंध न उन सां निभाइणो आहे, निर्मोही ठही करे भई इहो बि आत्मा मुंहिंजो भाउ आहे,
ताकी हुनखे कॾहिं बि कोई तकलीफ़ थिए त मां घबराया न, हुनजी मददगार ठही सघां। हिते त माण्हू हिक ॿिए खे केॾो मारदा रहंदा आहिनि। इहे त आहे ई गंदी लड़ाई वारी दुनिया। जीअं कांटा चुभंदा आहिनि न, इहे अॼुकल्ह संबंधी बि चुभनि था। छोजी उल्टो सुल्टो ॻाल्हाईंदा आहिनि न, त कंहिंखे संबंध निभाइण बि पुॼे नथो। सभु ड्रिजनि था भई कीअं वञूं, वरी कुझु चए न। त इहा आहे दुखदाई दुनिया। हाणे बाबा असांखे अहिड़ी सुखदाई दुनिया में वठी वेठो हले जिते सभु प्रकार जो सुख हूंदो। सत्य खे चइबो आहे फूलनि जो बगीचो। देवताऊं जीअं त चैतन्य फूल मुआफ़िक हूंदा, असां ॾाढा सुखदाई हूंदा। बाबा चवनि था हुतां जा माण्हू ॾाढा ई हिक ॿिए खे सुख ॾींदा आहिनि। हुननि जो शरीर बि ॾाढो तंदुरुस्त थींदो आहे। भक्ति मार्ग में त भॻवान खे माण्हू केतिरो यादि कंदा आहिनि कि असांखे अची करे हाणे सुखनि वारी दुनिया में वठी हल, असांखे शांती ॾे। हाणे बाबा आयो आहे सुख शांति जो वरसो ॾियण, त ॿार सम्झनि नथा, वठनि नथा। त बाबा चवनि था हाणे तव्हां ॿुधो था त सम्झो ऐं मूंखां पूरो वरसो वठो। पोइ हिन खां पोइ मां कंहिंखे बि वरसो न ॾींदमि। मुंहिंजो बि हिन धरती ते अचण जो समय हूंदो आहे। मां घड़ी घड़ी हिन धरती ते न ईंदो आहे, छोजी मूंखे पंहिंजो शरीर थोरी आहे कि जॾहिं बि अचां शरीर वठां ऐं पाठ वॼायां, ईअं न। मां सिर्फ़ु हिकु ई बार हिते ईंदो आहे ऐं शरीर जो लोन वठंदो आहे। हिकु ई बार में पंहिंजो सभु कमु करे वेंदो आहे। इन करे हाणे जो समय आहे, पंहिंजी बुद्धि सां सम्झो कि हाणे कहिड़ो समय थो हले, कल्याणकारी। भॻवानु शिव कल्याणकारी हाणे सभिनि जो कल्याण करणु आयो आहे। विश्व जी सर्व आत्माउनि खे वरसो ॾियणु आयो। बाबा चए थो हाणे तव्हां उथंदे वेहींदे खाईंदे पीअंदे मूंखे यादि करो। तव्हां बि आत्मा बिंदी आहियो, मां बि बिंदी आहियां। बिंदी आत्मा ठही बिंदी बाप खे यादि करो। ज्यादा बिंदी बिंदी बि न चओ, बसि एतिरो संबंध सम्झी वियो न। भई के ॿार खे असां ॿुधायूं तुंहिंजो माउ पीउ थी, त घड़ी घड़ी फोटो खे थोरी ॾिसंदो आहे या हुनजी सूरत खे ॾिसी करे थोरी यादि कंदो आहे। बसि हुनखे सम्झ में अचे फलानो मुंहिंजो माउ पीउ आहे। ईअं तव्हांखे बि सम्झ में अची वियो न। ॾिसो तव्हांजी आत्मा तव्हांखे ॾेखारे में ॾिए थी, लेकिन सम्झो अथव न भई मुंहिंजे शरीर में आत्मा आहे, तॾहिं मां हथ पेर हलाए सघां थी, ॾिसी थी सघां, खाई थी सघां, पी थी सघां, ॻाल्हाए थी सघां। अगरि हाणे मुंहिंजे शरीर मां आत्मा निकिरी वई त शरीर खे छा चईंदासीं, मुर्दो चईंदासीं न। उहो ई परमात्मा मुंहिंजो बाप मूंसां गॾु आहे ई। हीअं उथंदे वेहींदे खाईंदे पीअंदे बाप खे यादि कंदा रहो। पंहिंजे पाण खे बि शरीर न सम्झो, छोजी देहभान में ईंदा आहियूं न, त देह जा संस्कार हूंदो आहे ज्यादा ॻाल्हाइण, जोर सां ॻाल्हाइण, उल्टी सिधी चीजूं ॾिसण, हथ पेरनि हलाइण, को थोरो कुझु चईंदो त को मारण आदि लॻी वेंदा। त हिन देहभान खां परे रहो। पंहिंजे पाण खे आत्मा निश्चय करे सभु कमु करो। आत्मा, मां पंहिंजी आत्मा जी शक्ति सां सभु कमु करां थी। बाबा चए थो ॾिसो आत्मा खे भुलिजायो तॾहिं त तव्हां एॾो दुख भोगो था। सत्य त्रेता में तव्हांखे आत्मा जो भान हुयो कि मां आत्मा हिन शरीर में वेठी सभु कर्म करां थी। तॾहिं त सत्य में जॾहिं शरीर पुराणो थी वेंदो आहे त आत्मा जी ख़ुदि जी अंदरि इच्छा थींदी आहे। सोचो पंहिंजी इच्छा सां कोई पंहिंजो शरीर छॾे कि न हाणे मूंखे त हिन ॿुढे शरीर में मां त मूंखे हाणे पुराणो थी वियो आहे। भले हुते ईअं सभु कुझु जीअं हिते त बुढ़ापे में ॾाढी सारी खाइण जी चीजूं बि बंदि करे छॾंदा आहिनि, ॾंद आदि हीअं थी वेंदा आहिनि, ॾिसणु कमु थी वेंदो आहे, ॿुधणु कमु थी वेंदो आहे। हुते शरीर त हलंदो ई अंत ताईं सुठी रीति हलंदो, लेकिन पुराणो त कहलाईंदो न। त उते आत्मा खे ख़ुदि जी इच्छा थींदी आहे कि न हाणे मां इहे थी शरीर छॾां ऐं मां नंढो ॿार ठहियां। जीअं कपिड़ा पुराणा थी वेंदा न, भले पाइण लाइक़ त हूंदा आहिनि, लेकिन पुराणो कपिड़ो त पुराणो थी वेंदो आहे। त सोचंदा आहियूं न हाणे पुराणो कपिड़ो छॾे करे नया था वठूं। अंदरि इच्छा थींदी आहे। ईअं ई आत्मा खे इच्छा थींदी आहे कि मां इहो पुराणो शरीर छॾां। त बाबा चए थो ईअं तव्हांखे हाणे ठहिणो अथव, हिते ई ठहिणो अथव। पोइ हुते वञी करे
नयो शरीर वठी करे पोइ नई रीति पाठ वॼाए थो। आत्मा में उहो संस्कार स्वभाव हिते ई त भरणो आहे न। भई असांजी आदत छा आहे, कुझु बि कोई अगरि पाण खे ॿुधाईंदो कि फलानो ईअं थो करे, हिन सां ईअं थी वियो, पोइ उन सां गॾु असां वेही करे उन जहिड़ा ई पोइ ॻाल्हाइण लॻी वेंदा आहिनि। उन जहिड़ा ई उहो जीअं सोचे करे असांखे ॿुधाए थो, असां बि उअं ई सोचणु लॻी वेंदा आहियूं कि हा फलानो ज़रूरु सुठो न हूंदो, हिनखे तंग थो करे, परेशान थो करे। पर बाबा चए थो कोई बि तव्हांखे कहिड़ी बि भावना सां ॿुधाए थो, कंहिंजी ख़राबु भावना सां, लेकिन तव्हां हमेशह सुठो सोचो। अगरि तव्हांखे ॿुधाए थो कि फलानो ईअं आहे ईअं आहे, त तव्हां हुनखे हुन रीति अंदरि मन में न रखो, हुनखे सुठो सम्झी करे कि न ठीकु थी वेंदो। अंदरि मन खे ईअं ॿुधायो कि न अगरि उहो ईअं आहे त परमात्मा हुनखे ठीकु करे छॾिंदो, उहो बि परमात्मा जो ॿार आहे, सभु सुठा आहिनि, सभु सुठा आहिनि। ईअं करे पंहिंजे मन में हुन ॻाल्हि खे रखो, बुरी ॻाल्हि खे बुरी रीति न रखो। ये पंहिंजी सोच खे परिवर्तन करो, पंहिंजे मुख जा जेका शब्द अथव उन्हनि खे परिवर्तन करो। त पंहिंजे अंदरि देवताई अर्थात सभिनि खे सुख शांति ॾियण वारी आत्मा मां आहियां। ओड़ो संस्कार स्वभाव संस्कार हाणे ई धारण करणु। आत्मा पावन शुद्ध ठही करे, असां सत्य खां हिते पाठ था वॼायूं। द्वापर युग खां असां विकर्मनि जे वश कर्म कया आहिनि, विकारनि जे वश। त असां केतिरी आत्माउनि सां गॾु बुरो कयो हूंदो, कंहिंजे लाइ बुरो सोचियो हूंदो, कुझु ॻाल्हायो हूंदो, या कुझु न कुझु बुरो त कयो ई हूंदो। ईअं त न कि असां न कयो आहे, कयो त आहे ई न। तॾहिं त असांखे कॾहिं कहिड़ी बीमारी थी थिए, कॾहिं कहिड़ो दुख थो थिए। असां चऊं असां त हिन जन्म में ॾाढा सुठा आहियूं, फलानो त कंहिंखे दुख ई न ॾिनो हुई, त बि केॾो बीमार थी करे शरीर छॾियो न। लेकिन हिन जन्म में हुन दुख न ॾिनई, सभिनि जे लाइ सुठो कई, लेकिन पिछले जन्मनि जो हिसाब किताब काॾे वेंदो? त बाबा चए थो उहो जेसिताईं असांजा हिसाब किताब हिते चुकतू न थींदा न सभिनि जा हिक ॿिए सां, तेसिताईं सभी आत्मायूं मथे बि न हली सघियूं आहिनि। त बाबा चए थो हाणे तव्हांखे दैवी गुण त धारण करणा ई आहिनि। ॿियो मूंखे निराकार रूप में यादि करे कि मां परमात्मा खे यादि थी करां, पंहिंजो हिसाब किताब बि हिते ई चुकतो करणो अथव, मूंखे यादि करे। न त पोइ अंत में सजा खाइणी पवंदी कि तव्हां हिन सां ईअं ईअं कयो, हाणे खायो सजा। त इहो सहज तरीक़ो आहे न, भई परमात्मा खे यादि करूं, खाईंदे उथंदे वेहींदे, सुबुह जो उथंदे ई पहिरियों परमात्मा खे नमस्ते करो, गुड मॉर्निंग करो। राति जो सुम्हो था त बि सभु पूरे ॾींहं जी ॻाल्हियूं हिक ॿिए खे न ॿुधायो, भई अॼु ईअं कयो ईअं कयो, परमात्मा खे ॿुधायो, अंदरि ई अंदरि पंहिंजे बाप खे ॿुधायो, आत्मा जे पीउ खे ॿुधायो कि मां आत्मा अॼु सॼो ॾींहुं छा छा कयो, मां कंहिंखे छा छा चयो, कंहिंजे लाइ छा छा सोचियो। त पाण जीअं जीअं परमात्मा जे संग में रहंदासीं न, त पंहिंजे इहे जन्म जन्मांतर जे पापनि सां बि पाण मुक्त थींदा वेंदासीं। त हिन रीति पंहिंजे पापनि सां मुक्त थियो। हाणे समय मिलियो आहे, त हिन समय जो भॻवान बि धरती ते आयल आहे। भक्ति मार्ग में त माण्हू सोचदा हुया दान पुण्य करूं, गंगा स्नान करे अचूं, थोरो तीर्थ यात्रा करे अचूं, थोरा पाप धोई अचूं। लेकिन इहो ई न पतो हुयो कि शरीर ते पाप न चढ़ियल आहिनि, आत्मा ते चढ़ियल आहिनि पाप। गंगा स्नान कंदासीं त केरु सनानु कंदो? आत्मा थोरी कंदी, शरीर कंदो आहे न। त आत्मा जो महल कीअं उतरे? त बाबा चए थो हाणे कोई तव्हांखे हेॾे होॾे भटकण जी बि ज़रूरत कोन अथव। मां त तव्हांखे चवां थो घर वेठे कुझु बि करो, धंधो बि करो, त बि बसि मूंखे यादि करे करो। हाणे इहे यात्रा करो। पहिरियों त असां शरीर सां गॾु यात्रा कंदा हुआसीं न, हाणे मन ऐं पंहिंजी बुद्धि सां इहे यात्रा करो। पंहिंजे मन खे पंहिंजी बुद्धि खे परमात्मा में लॻायो, त इहा थी वई यादि जी यात्रा। भॻवान खे यादि करे करे इहा यात्रा करो, अर्थात सॼो ॾींहुं कर्म बि करो ऐं भॻवान खे बि यादि कंदा करो, कर्म योगी ठहो। त हिन ईअं रीति यादि कंदव त तव्हांजे पापनि सां बि तव्हां मुक्त थी वेंदव। त इहो सहज तरीक़ो आहे न कि किथे परे परे वञण में ऐं हेॾे होॾे सनानु आदि करण में असां धन बि ख़र्च थिए ऐं शक्ति बि, शरीर जी बि शक्ति घटि थींदी आहे। मतिलबु
के कोई बीमार थी वेंदो आहे, कॾहिं छा थी वेंदो आहे, कोई ॾाढा थकिजी पईंदा आहिनि, त शरीर जो बि त लॻंदो आहे न, धन ख़र्च थिए, ॿियो अगरि उते कुझु थी वञे, बाढ़ आदि, बारिश आदि, एक्सीडेंट आदि, त उहो दुख ॿियो। पोइ भॻवान जे नाम चईंदा आहिनि की असां त एॾी परे यात्रा करण वियासीं, इहो एक्सीडेंट थी वियो, त इहो बि दोष पोइ भॻवान जे मथां लॻंदो आहे। भॻवान त चए थो मूंखे घर वेठे ई तव्हां यादि करो, मुंहिंजे असली रूप सां, असली पहचान सां यादि करो, त उहो सुठो आहे न। हाणे बाबा असांजे पापनि सां असांखे मुक्त करण लाइ इहो सहज तरीक़ो थो ॿुधाए, सचो सचो गीता ज्ञान थो ॾे न। गीता में बि छा आहे, हुन चईंसि न हुनखे, भई अर्जुन खे चईंसि सभु कुझु भुलिज, पंहिंजा गुरू आदि संबंधी आदि सभु कुझु भुलिज, पंहिंजी देह खे बि भुल। कृष्ण खे त पंहिंजी शरीर आहे, कृष्ण छो चईंदो पंहिंजी देह खे भुल, हुनजे त ख़ुदि जो शरीर अथसि। ईअं त कृष्ण जी आत्मा जे शरीर में, जॾहिं कृष्ण जी आत्मा 84 जन्म वरितई हिन कलयुगी दुनिया में, हिन धरती ते, तॾहिं हुन में परमात्मा अची करे हुनखे चएसि थो कि तूं सभु कुझु भुलिज दे मन ऐं बुद्धि खां, तॾहिं तूं मूंखे यादि करे सघंदो आहे, तॾहिं तुंहिंजा पापनि सां त मुक्त थी सघंदो आहे। हाणे कुझु छॾिणो न आहे, भुलिजणो अर्थात मन ऐं बुद्धि सां हुननि सां लगाव छॾिणो। जेको मोह आहे न तव्हांजे संबंधी में, शरीर में, हिन मोह खे भुलिजी करे, ख़तमु करे, पंहिंजी देह भान खे भुलिजी करे, पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे भॻवान परमात्मा खे बि निराकार रूप में यादि करण सां पंहिंजा दुख दूर थींदा, पंहिंजा पाप कर्म दुख दूर थींदा। त बाबा चए थो देह खे त्यागनो न आहे। जीअं पहिरियों भक्ति में काशी में माण्हू ख़ुदि जी शरीर त्याग ॾींदा हुया, शरीर खे ख़तमु कंदा हुया कि हाणे असांखे भॻवान सां मिलणो आहे, हाणे हिन शरीर जी बलि था चढ़ायूं। बाबा चए थो शरीर जी बलि न चढ़ायो, शरीर जे भान खे भुलिजो कि मां आत्मा आहियां, ये शरीर त सां मां कमु करायां थी, ये शरीर त जड़ आहे, 5 तत्वनि जो शरीर, 5 तत्वनि जो ठहियल हिकु पुतलो आहे। मां आत्मा चैतन्य आहियां। पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे मूंखे यादि करो त तव्हां मूंसां मिली सघंदा ऐं तव्हांजे जीवन जेका बि दुख आदि अथव हुन सां दूर थी सघंदो। छो जी आत्मा ते जेको विक्रमनि जो बोझो आहे, हुननि जे कारण ई आत्मा दुख थी भोॻे न। त केतिरो सहज उपाय आहे, बाबा खे यादि करो ऐं पंहिंजा विक्रम विनाश करो, पोइ असांजे जीवन में सुख शांति अची वेंदी। हाणे हीअ पुराणी दुनिया त ख़तमु थियणी आहे, नई दुनिया अचणी आहे, त हिन सां लगाव छो रखूं। बल रहणो हिन में ई आहे, हिन शरीर में ई रहणो आहे जेसिताईं असांखे नयो शरीर नथो मिले। परंतु बाबा चए थो कंहिंमें बि मोह न रखो, पंहिंजी आत्मा खे हाणे परमात्मा सां जोड़ो, परमात्मा इहो ई मोह रहे, इहो ई सॼो ॾींहुं ध्यानु रहे कि मां परमात्मा सां गॾु आहियां कि न आहियां, इहो घड़ी घड़ी ध्यानु ॾियो, त हुन सां फ़ाइदो बि आहे। हाणे त बाबा आया ई आहिनि असांखे वरतो ॾियण, 84 जन्मनि जो नाटक हाणे पूरो थी वियो, हाणे भक्ति बि पूरी थी वई, नाटक बि पूरो थी वियो। हाणे इहे कैसेट वरी खां शुरू थियण वारी आहे। हिकु ई 5000 साल जी कैसेट घुमंदी ई रहंदी आहे। हाणे 5000 साल जी कैसेट पूरी थी वई, हाणे वापसि खां हिक खां शुरू थियण वारी। त जॾहिं कैसेट पूरी थी वेंदी आहे त हुन खां पोइ जॾहिं मूवी पूरी थी वेंदी आहे त सभी एक्टर्स हिकु साथ स्टेज ते ईंदा आहिनि न, डायरेक्टर बि ईंदो आहे। त हाणे उहो ई सीन थो हले हिन ड्रामा जो, हीउ नाटक पूरो थियण वारो आहे ऐं विश्व में सभी आत्मायूं एक्टर्स हिन विश्व में आहिनि ऐं हिन ड्रामा जो जेको डायरेक्टर आहे, क्रिएटर आहे, परमात्मा, उहो बि हाणे हिन सृष्टि रूपी ड्रामे, सृष्टि रूपी नाटक में जेको हले थो हिन स्टेज ते, सृष्टि ते, उहो बि हाणे हिन स्टेज ते आयो आहे। पोइ सभी एक्टर्स ऐं डायरेक्टर इकट्ठा थींदा, पोइ वापसि मथे हली वेंदा, वापसि खां हिकु हिकु करे आत्मा हेठि थींदी, पोइ पंहिंजो सतयुग में पार्ट हो जाए। 5000 साल जो नाटक इहो फिरंदो ई रहंदो, इहो कोई नई ॻाल्हि न आहे।
बाबा चए थो इहे नाटक तव्हां ॾाढा बार ईअं ई वॼाईंदा आहियो, ईअं ई सुख भोगंदा आहियो, ईअं ई दुखी थींदा आहियो, ईअं ई मां तव्हां सां अची करे मिलंदो आहियां, ईअं ई मां तव्हांखे अची करे ज्ञान ॾींदो आहियां। ईअं ई दुनिया में वरी खां महाभारत महाभारी लड़ाई लॻंदी आहे, हिक ॿिए सां लड़ंदा आहिनि, सभु ख़तमु करे छॾींदा आहिनि, पोइ मां हिते ई स्वर्ग जी स्थापना कंदी। केॾी सहज ॻाल्हि आहे न। अगरि हिनखे नाटक जे रूप में ॾिसूं त सॼो मज़ो, सॼो मोह ई ख़तमु थी वेंदो असांजो। भई हिते त असां खेल था खेॾूं, ऐं इहे खेल न सम्झूं, मुंहिंजो 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 में लॻी रहंदासीं त मोहवश केॾी तकलीफ़ थींदी आहे न। हिकु मुंहिंजो चइण सां केॾो भार असांजे मथां ईंदो आहे, ऐं असां मन में अंदरि इहे सम्झी करे सभु कुझु तुंहिंजो आहे हुनखे ॾींदा आहियूं त केॾा हल्का थी वेंदा आहियूं न। जे नंढो ॿारु आहे, कुझु न संभलंदसि, कुझु न सम्झ में ईंदो अथसि त माउ पीउ खे ॾींदो आहे त छुटिजी वेंदो आहे न, उहो वापसि खां पंहिंजो खेल खेॾणु लॻी वेंदो आहे। उहो ई बाबा हाणे हिन धरती ते आयो आहे, चए थो द्वापर खां तव्हां मुंहिंजो मुंहिंजो कंदा आया आहियो त तव्हांजी छा हालत थी वई अथव। हाणे सभु कुझु मूंखे ॾियो, तव्हांजी देह जी संबंधी, देह जा पदार्थ, वस्तु आदि, धन संपत्ति, सभु कुझु मूंखे मन सां ॾेई छॾियो कि इहे सभु तुंहिंजो थी, हाणे तूं ई संभाल, ऐं पोइ मुंहिंजी राय ते हल। त इहे तुंहिंजो चइण सां आत्मा केॾो हल्को महसूसु कंदी आहे। इहे तव्हां हाणे हिकु बार सुबुह जो या राति जो जॾहिं सुम्हंदा आहियो, जॾहिं बि समय मिले, एकांत में पंहिंजे अंदरि ई ॻाल्हियूं करे, सभु कुझु तुंहिंजो थी, हाणे तूं संभाल, ऐं परमात्मा जी यादि में पंहिंजे कम में लॻो, या राति जो ॻाल्हाए था त सुम्ही पओ। सुबुह जो अमृत वेले जो समय त ॾाढो सुठो आहे, उन समय पंहिंजे पाण सां अंदरि ई अंदरि ॻाल्हायो, परमात्मा सां ॻाल्हायो, ऐं हुनखे सभु कुझु ॾेई करे पंहिंजे पाण खे हाणे मन बुद्धि सां फ्री करो, ऐं हुनजी यादि में ई रही करे कर्म करो त तव्हां ॾाढा हल्का थी वेंदा। इहो ई समय आहे जॾहिं परमात्मा पंहिंजो सभु बोझ पंहिंजे मथां खणणु ईंदो आहे। त हिन समय खे पहचानियो ऐं पंहिंजो 21 जन्मनि जो वरितो परमात्मा खां वठो। छा मीठे मीठे सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी पण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान आहे पंहिंजी विजय ऐं सफलता खे निश्चित सम्झी करे सदा निश्चिंत रहण वारा निश्चय बुद्धि ठहो। सदा इहे सोचो कि मूंसां गॾु परमात्मा आहे, मूंसां गॾु परमात्मा आहे त मूंसां जेको बि थींदो उहो सुठो ई थींदो। ऐं इहो जेको ड्रामो हले थो, हिन ड्रामे में बि जेको बि लिखियलु आहे उहो मुंहिंजे जीवन में सभु कुझु सुठो ई लिखियलु आहे। इहे सदा असांखे निश्चय हुजे त पाण सदा छा रहंदासीं, निश्चिंत रहंदासीं। ऐं निश्चिंत रही करे अगरि पाण परमात्मा जी यादि में रही करे हर कमु कंदासीं त हमेशह हर कमु असांजो छा थींदो, सुठो ई थींदो। स्लोगन आहे कंहिंखे बि कोई ॻाल्हि ॿुधायो या कंहिंजी बि कोई ॻाल्हि ॿुधो त हमेशह शुभ सम्झी करे ई ॿुधो। कोई बि ॻाल्हि अगरि तव्हांखे कोई ॿुधाए बि थो, कुझु उल्टी सुल्टी ॻाल्हि बि ॿुधाए थो त तव्हां हुनखे सुठी रीति खणो। ऐं कंहिंखे बि तव्हां सम्झानी था ॾियो त हुनजे प्रति शुभ भावना रखी करे हुनखे सम्झायो कि जेको बि मां हिनखे सम्झायां थो इहा आत्मा सम्झे थी, इन रीति सम्झायो त पंहिंजो मन बि ठीकु रहंदो ऐं पंहिंजे घर जे आस पास जो बि वातावरण सुठो रहंदो आहे। पाण सॼो ॾींहुं टीवी था ॾिसूं, टीवी में लड़ाई झगड़ो, न्यूज़ में अलाए कहिड़ी कहिड़ी न्यूज़ था ॾिसूं, कोई पाण खे फ़ोन थो करे फलानो ईअं थो करे, फलानो ईअं थो करे, या पाण कंहिंखे फ़ोन करे ॿुधायूं था त घर जो वातावरण बि उहो ई थींदो रहंदो आहे। त पोइ असां चईंदा आहियूं घर में अशांती अशांती छो थी थिए, दुख छो थो अचे, छो जो तव्हां पंहिंजे घर जे वातावरण खे ईअं ठाहियो था न। ॾिसो मंदिर गुरुद्वारे में छो सभिनि खे सुठो लॻंदो आहे हुते,
छो जो हुते इहे सभु फालतू ॻाल्हियूं न थींदियूं आहिनि। टीवी आदि सीरियल्स आदि हुन जे कमरे में जो भी देवी देवता या जो भी ग्रंथ आदि रखल हूंदा आहिनि हुते सदा उन्हनि जे बारे में ई सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं चईंदा रहंदा आहिनि, कीर्तन कंदा आहिनि, भॼन कंदा आहिनि। त पाण बि पंहिंजे घर जे वातावरण खे पंहिंजे मन जे हुनखे हिन रीति ठाहे सघंदा आहियूं। मन में सदा शुभ सोचंदासीं, सभिनि जे लाइ सुठो सोचंदासीं ऐं घर में जे टीवी आदि में फालतू चीजूं न ॾिसंदासीं। जानकारी जे लाइ न्यूज़ ॾिसो पढ़ो, लेकिन ज़्यादा ॾिसण सां ॿुधण सां फ़ाइदो न आहे। ज़्यादा फ़ोन ते हिक ॿिए सां ॻाल्हाए करे हिक ॿिए जी बुराई आदि या जेको बि कंदा आहिनि माण्हू उहो न कंदव त तव्हांजी आत्मा बि सुठो महसूसु कंदी ऐं घर जो वायुमंडल बि सुठो रहंदो। अच्छा।